घबराए न मां वेठो आहियां न। राणा जानन तो छा पर जानन जे पीए के भी छोरा वापस करना पवंदा। बाबा साईं जानन पाण अची वियो आहे। वालेकुम सलाम। न ॿुधाए न सुधाए ये शुरागवा की जानन तू पान के मुर्स मानू न समझ तोखे मुर्स मानू करण वारा बे असां छा ॻाल्हि आहे बोतार अॼु कुझु बदिलियल पिया लॻो। असां पंहिंजी जाइ ते सही आहियूं जानण तू नामूनेबाज़ी करण छॾे दे। मां ऑफिसर आहियां ईमानदार बेईमानी बि कंदो आहियां ईमानदारीअ सां। ॿुधा छोरा काढे के छोरा कहिड़ा छोरा कहिड़नि छोरनि जी था ॻाल्हि कयो? उहे छोरा जेके तूं अगवा कया आहिनि। तूं छोरा ॾे तो या जवाब। मां कोई छोरा अगवा न आहिनि कया। जेको बि ॾोह कंदो आहियां तव्हां ॿिन्हिनि खे ॿुधाए कंदो आहियां ऐं जंहिंमें टे हिसा थींदा आहिनि हिकु बोतार जो हिकु तुंहिंजो ऐं हिकु मुंहिंजो। त पोइ ॿुधाए छोरनि खे ज़मीन खाई वई या आसमान? वास्ते ॻाल्हाए जानण हीअ असांजी औताक आहे तुंहिंजो ॿेलो न। जानण ॿिनि ॾींहंनि में छोरा ॾे थो ॾियनि। कहिड़ा छोरा? मूं कोरे छोरा जा अगवा कया आहिनि। हूअं बि तव्हां कहिड़ा वॾेरा असां जहिड़े ताड़नि जा मोहताज हूंदा आहिनि। अरे ॻाल्हाए छा थो? बस सबर कर सादर सबर कर। मुंहिंजो बंदोबस्त करे बाबा छा थियो थी? माली लाई अच्छा कम कर बाबा कम कर साजुरा कम कर। ॾाढो इश्क लॻो आहे। छा थियो ॻोल्हाइजो? न बाबा कुझु नहीं। कम कर पाजो। हाँ बाबा कम करे छॾियो आहे। बाबा बाबा माली अची वई परी अची वई। खानी था खाऊंगा। हला कहिड़ो जेतिरो एतिरो मञे जेतिरो शौक़ु खाइण जो न एतिरो कम ते शौक़ु हुजे त शादी। बाबा अल्लाह थोड़ो थियो हाणे खत्म मां मेरा पासा वेठा आहिनि। खाना मानी पई आहे जरासीम में असांजी बुज़ार कमाइण जे वाह रचंदो कर न्याणी रचंदो कर मम्मा निकली आहे वो भी तू खाई।
खाओ बाबा तू नान बाबा नोल लो अपा केले तव्हां कहिड़ी ख़बर आहे समझ भी कर बाबा बस हाणे तूं खा मां वञा थी पई हल हल पंज मानी खाई अञा बि हल हल अरे ॾिसी कोन तो अंधो थी आजा असांजा भोतार अचनि था मोत पर जो रस्ते ते पिया लौट दार ॾिसे नथो मुंहिंजी भेण मूंसां आहे हीअ असांजी बनी आहे रस्तो तव्हां छॾियो असां छो छॾियो गंढिया दवाई न खाओ भोतार ॾिसो था हिन छोरे जी पेट भराई अब्बा सम्झा हिनखे कमतार काई ॻाल्हि ई न आहे खणी असां ई लथा था वञूं महिरबानी वॾेरा महिरबानी वडेरा कोने बेली तो जो भी हाल कोने तार तोखे या ॻाल्हि सम्झ में न ईंदी कीअं छोरा बाबा तव्हां सही था चओ चांडे त मुंहिंजी हथ साड़े छॾी आहे अरे पाण बि साड़े छॾींदासीं मारे यार असांजा दुश्मन पे खोड़ वडेरे दुश्मनी ईअं वधाए छॾी आहे तोबा 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 पक को गौरो दुश्मन इहो काथे मूंखे नज़र अचे न त कयांसि कुहाड़नि जी छांग ख़ैर लभंदो काॾे वेंदो ॼट जो पुटु जमादार చాలా ఖుషి అయిందా
हाय रे जमंदर छा तुंहिंजूं ऐं मुछूं हे मौला जो कसम छा तुंहिंजा तारा केॾो न भलो आहे भलो ॾाढो भलो आहे दिलेर आहे बॾाडू ॿियो ख़ैर आहे ख़ुशि लॻो पियो आहे ख़ुशि आहे ॿियो ख़ैर थी हेरा जबरदस्त ॾाढो सुहिणो आहे ॾाढी सुंदर अखियूं ॾाढो मां बि सुहिणो आहे तूं बि घटि कोन आहे कमदार सफ़ा चोटीअ जो कंदार थी ख़बर थी जो नालो छा आहे कया आहे तो कुहाड़े जी छांग अदा बाबा से ॾाढी देर कई आहे अली खान यार ये सरदारी फैसला हूंदा ई अहिड़ा इन्हनि में ॾींहं त छा फर्क़ी ॾाढी लॻी अदा बाबा से अची वियो सलामु बाबा से बाबा साईं तव्हां त कंदा चढ़ा सरदारी फैसला हुया सॼी राति हणी 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 मस्त तस्वीर जिद छॾाई आहे नंढा भोतार सदके वञा भोतार साईं अहिड़ो फ़ैसिलो कयोसि अहिड़ो फ़ैसिलो कयईं सफ़ा टांडा ॾेई छॾियां आख़िर ॿी कंहिंजो आहे दादन खान जो ईअं बाबा साईं छोरे कमदार मुझे ताकत जी के खबर न है छा जो कोई मुझे अॻियां कथ मथे करे ॻाल्हाईंदा भोतार साईं पुथर में आयो आहे त बहादुर जी ज़मीन में गैस निकितो आहे गैस गैस निकितो आहे कैसे बहादुर जी जमीन में गैस बाबा ये कमदार छा पियो चए बहादुर जी जमीन में गैस वाह वाह बाबा पोइ त ईद थी वई अली खान बहादुर जी जमीन में गैस वाह वाह हाणे ईंदो मज़ो त कीअं थी ज़मीन हासिल कजे बहादुर खां पंजी आंगरियूं किया में थो असली तहां जो मुक़द्दर ही खुली वियो हा बाबा बाक़ी बहादुरा निपुड़े लीमे वांगुरु वठंदासीं छा कंदो अल्ले कमदार एड़ियूं ॻाल्हियूं कंदो करे कसम खुदा जो वणे भोतार साईं जल्दी कयो या ज़मीन ख़रीद करे वठो ईअं न थिए जो नाग निकिरी वञे रुगो पटे ते मारो अरे नाग खे मां मुठी मरोड़े ये सटे छॾींदोमांसि जो कंहिंखे ख़बर ई न पवंदी कीअं अली खान हा बाबा हा सही चयो था बढ़िया बहादुर कान थी वियो तव्हांजो अरे कॾहिं मूं त ॾेखारींदो कर तोखो सारा मिले असांजो टाइम ई पास कोन थो थिए बहादुर रे भाई बजरे बबली छा कंदे तूं ये छोकिरे जो दादन जो शौक़ु आहे तिने में मच्छीअ जो जेको आहे बिज छॾिया बाबा इहा मूंखे ॾेई छॾ उतारा ज़मीन त मां हूंदी आहे ज़मीन त छा पर तोखे हिकिड़ो भितर बि न ॾींदुमि सदा जी अड़े ने जी जेका ज़मीन आहे न इन्हे के बि निजरे बन के कब्रिस्तान कंदुसि बाक़ी रही गैस वारी उहा पंहिंजे हथ में काॾे वेंदी का हाल थींदो पाणी मिले कोन थो पियो
आए बदले जा कमदार वाले दिन को न था तो बाजी में नहीं बोला ऐसा हाल की दूर अच्छा तो बातें कमाई नहीं ना हूँ जीवन आते के सुखी से नहीं बाबा कहीं जाती का जी बाबा जीवन जो हाथ को नहीं बाबा सदाई पियो छड़ो दबिरदो रहंदो आहे कॾहिं चुप बि कबी आहे अम्मा छेती न जेड़े कर इनके छा रखियो थी सदाई मिलदा आहियो हा मां ही कहिड़ो चक्कर आहे रोज़ मानी मोकिली थी रुगो रस छा थियो थी छो छोरी हेॾो सारे बोड़ में बूटियूं विझी ॾींदी आहियां पाण खाईंदी आहे मां ते ख़बर ई न आहे दिखे नथी कीअं थुली थी वई आहे ही असांखे बूटियूं ॾींदी छॾ मां अदा त सदाई मुंहिंजी शिकायत कंदो आहे बूटियूं पाण खाईंदो चवंदो मुंहिंजे नाले आहे हल 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 मां सुञाणा अम्मा सम्झाए हिनखे यार जा तूं कराची छॾे आयो आहे मज़ो ई न पियो अचे सची पुछे बस मां बि पढ़ाई फिटी करे बस हलियो आयुसि त हाणे यार पंहिंजे सां ॻोठ में ज़िंदगी गॾु गुज़ारणी सुठो कई छा रखियो थी कराची में पंहिंजो ॻोठ प्यार आहे मोहबत आहे तुंहिंजो पंहिंजो घर आहे सुठो कई बाबा तोसां मिलण हर तूं लिकी वे त मां हीअं थो फासां तुंहिंजी भेण किथे आहे अंदर आ चुप अंदर त टिकजी छो थी पई हा दे ख़बर शादी बादी कई थी अञा बाक़ी हवालनि में छो न मुंहिंजी शादी न थियल नथी यार पोइ असां वांदा वेठा हुकुम करे नथा वणूं था न छो ऐं माखो तो ठही नथी अॻे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए हा वई हली नखण निगाह ना समा काचण खबरी न पवे महफिल में त मंजूर शाम तहां सुखणा थींदा कोहे दूर मिसल जलवा पसी को किथे किरी न पवे
बादल बिजली पई थी कड़के तू सामो सिंगार सनम तू सामो सिंगार सनम ऐ करे बेहिसाब ना तू असां मलंगन जे अॻियां ये बेनकाब ना तू असां मस्तन जे अॻियां ये बेनकाब ना ही दिल तो खे ॾेई न छॾियूं तूं ये बेनकाब ना तू असां मस्तन जे अॻियां ये बेनकाब ना तू असां मलंगन जे अॻियां रंग गुलाबी बहरो छातों जी तारीफ कयूं छातों जी तारीफ कयूं तू जो कोई जवाब ना तू असां मलंगन जे अॻियां ये बेनकाब ना तू असां मस्तन जे अॻियां ये बेनकाब ना मलंगन जे अॻियां ओदा बाबू हाँ क्या देते काले हाँ तू निकाले केले ना माफी तो खाओ के साथ वाली मरी तुझे घाट का जाता बाबू ना दूर आता बाबू ना दूर आई जरा बुक भी ॾाढो वरायो आहे हीअं था कयूं त चांजे ॾे था हलूं पिया यो पठान तो जी छा कयूं गाणे ने छा कयूं छा पैसा वरदो कपड़न जा न छिंदो रो बिया थी ओ हाणे हाणे छा कयूं खुशामत कयूं केतरो बजो चरे को इने टिकरा दी टिकरा ना हां ॾाढी टिकरा छो अस मिलो सारी केतरो लिखो इने वाह बाबू जा पुट दुकान तो वने से बीएस वाला का मुझे पैसा देस पो वने से बीएस ते बीएस यार कैसे तो खैर वाह इच्छा तो करे मुझे टोपी किराए भी 2000 कर तो मुझे बा कर लाला काथे है जाहिर नहीं लाला रानी
वाह बात के ये गोली दो पे बता ये कुतो हड्डी के गोली दो अल्लाह अकबर पर सुठो दियो तू मुके इते मिली यार जल्दी कर मुके डाडो जरूरत है मुझे नसवार जा भी पैसा खत्म किया है भला का मुके दे शहर में पैसा जो कर डाडो मजबूर है पैसा घणा रानी ने जा 3330 रुपया 3330 रुपया अरे लाला ओ पैसा न जेके तुंजा ये जेके टोटल हड़ पैसा कमदार कितना ट्रो चौथो नहीं आ ये ना रानी हां कमदार कितना से वाह ये चेस ने यार कमदार त इने गुम थिया जे गडा जा सिंग गुम थिया त चलिया आए काथे यो मुखे बुधाए सही बियो काढे ओ यो कमदार वनी थो ओ यो वनी तो ॾिठी हां वनी ब तू नालो वर तोके पैसा दींदो ए पर इने कर 50,100 रुपए दे संगे जे चाहे जा पैसा ओ यार ये न थे त पो उनन पैसन वांगुर हे भी मुखे ओ वनी थो पैसा दिना से सा करो को पक्की गाला दिना दी पक्की तुझे सिर जो कसमा पक्की कूड़ गलाए तो तोके मौत अची न मुझे मतलब बात दी गाल नहीं करते बाबू अथसले बाबू बाबू अरे यो काथिया कया तो पहाड़ी सा छांगा अरे हेडे यार हेडे मुझे गाल तो पूरा बुदे सिने कियो तो वजह पे बाबू मुके चिवा तो तोके पैसा न दिनान तू जे कियो तो वजह पे वाला का मुझे 3330 रुपया मुके देस पो वजह से था बाबू तो के हमारे पैसा हां बाबू मुके चिवा तो तोने पैसा है तोके दिनान बाबू पैसा मुझे आहन पहाड़ी जो हकदारी छिसी कप्पे से जाए ओ अरे बाबू माके कारो पैसा देना वडे पैसा भी मुझे वरी वो मुझे गाल तो बुदे से यार वो क्वाड़ी बार तू मुके चौथो दे करस मा रुजास तो मा गोली का न रुजा क्वाड़ी का छट रुजा वा अरे माई तो को कौन तो रुजा हालो अरे पो मुझे पैसा देस ने यार जा पैसा वो बाबू जे के तो के दिना यार बाबू जे के मुसा कया ना वो माके खबर आज मुझे को तू भी परे जीवन न त कंतो माने पहाड़ी सा ये छांग ओडे मुझे पैसा बाजू पर तो करस के वाला का मुके पैसा देस यार अरे लालो तो कितनी पैसा यार मुके पैसा दे वाह यार सातो कर वो कम कर खाना कर पैसा दे लगे तो बाबू इनके टांडा नहीं दे ओए बाबू वयो काटे वो पैसा भी न दिना रांदो खिसे में 100 रुपया भी वठियो लो ओए हाने बाबू दे दिया 3430 रुपया बीएस लिखास तो काटे में तो बाबू वाह हाने बाबू दे दिया 3430 रुपया अफसोस मुझे नसवार खुटियो चलियो न तो कमदार जे बचे के काथे बजन दिया तो चलो खैरा काटे में दो बोला का पोटी संदा से सिने के अब आप यो कुछ खपे तो बुधाए जो न सही मेहरबानी जे जिंदगी रही तो ही कर्ज जरूर लाएदासी चाचा भाई परदेसी है ना हां मंसलन जा मारे लन हां सदाई खाइन जदी दिल कटे हलिया दा क्यों मानी खादियो आराम सा ऊंधे में हलिया वंजो इतो जो कमदार एड़ो चुगला जो जुगो जण करा छंदो बड़े के चई या मेहरबानी ऊंधे में खादी हलिया वंजो बाकेरा यो तो सही
साईं कमदार तो थारे लन के पन्ना ए पूछ दो करा अल्ले देखी हाणे त धाड़े होया ना हीरो तो आई कयो छाती एडा अज तो कयो छा रेस धाड़े रहा है के लागा धड़ल का प्लान माफी से रहा ईमानदार बेईमानी कंदो या त ईमानदार ये तो मुझे सामने बादी करे तो मुझे उधर करे अरे बुद्धे निचोरा आज भाई तो बुद्धा धड़ल कतेन बुद्धा धड़ल कतेन बुद्धा अरे बुद्धे नहीं इज्जत सा धड़ल के बना तो दे रे मानिए जे पा टुकर ला हेरन धड़ल के तो खराय कमदार बुद्धा धड़ल कतेन साईं मां पांजी हिनन मिठी अखिन सा ॾिठम त हिन घर में दाखिल थी आया हे ॾिसो हे ताज़ी मानी खाधी तना हे मानी ॾिस हींअर जी पकल आहे छोटा साहब छेड़ा तो हटकट थाने लाया हा पर सोरी सामानी खाई जा तेरी तो मुखे शक हो हींअर पक थियो छड़ियो मुझे बाबा के बाबा उठो मुझे चांडा मुड़स माण्हू आहे पाण खे चांटियो थो सॾाए ऐं राति जी ऊंधाई में वरी धाड़ेलनि खे पनाह ॾे थो मानियूं खवाए थो वॾियूं ख़िदमतां करे थो न पूड़े छॾियो न अम्मा न रहो चांटियो अॼु जेल जी मानी खाए अहिड़ो पुट ॼणियो अहिड़ो मुड़स माण्हू तेरा नसीब तो अरे बठो सजट के पट्टे के अरे सोया उठे उठेस मत उतारेस अच्छा गिरियस उठेस चांडिया अम्मा तकरी बैठियस अम्मा तो वही उठेस अरे खड़ो उठे सके खड़ो सच्चा ठीक उठे दे अरे ले इसमें दे माण्हू मारे पो पुछंदो आ ॿुधा तुंहिंजो ॾोह कहिड़ो आहे चांडिया बाबा तोखे बि मरण जो शौक़ थियो अरे जलाल सभिनि खे ख़त्म करे छॾी न कयम न तुम्हारी साथ जोड़े
चांड्या 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 सब मरिया सब मरिया न मर सब मरिया सब मरिया वाणी संतरी पानी देने के चांडीअ जी पुठी आहे बेहोश थी वई न मार मार Agandar bisa. सर चांडियो मने ही कोन थो कुटे कुटे बीठा हो छा चांडिया जी या मजाल संतरी सचो गणी रे सुठो थी तो मुखे मारे छट मां बचन तो तू न बचन तू न बचन मां ऑफिसर आहियां ईमानदार बेईमानी बि कंदो आहियां ईमानदारीअ सां
दे खबर चांजा निकरी वही हवा दिमाग मां या न सुठो थई त पंहिंजो ॾोह कबूल करे वठ अणा एतिरो बि ज़ुल्म न कर त मां कानून सां टकराइजी वञा ऐं मजबूर थी करे भागेलो थी वञा ज़ुबान पियो हलाई राणे जा क्या राणा दे खबर ॾोह कबूल कयई या न उतार साईं अञा चांडे ॾोह पंहिंजो कबूल नाहे कयो राणा इनखे एतिरो मार जो हिन जी गर्मी निकिरी वञे न त मूंखे इजाज़त ॾे त कयांसि कुहाड़ियुनि जी छांग वड़ेरा तूं सुठो नाहे कयो मां पंहिंजे हिकु ज़ख़्म जो तोखो हिसाब वठंदुसि यादि रखजांइ रे अञा तूं ज़ुबान पियो हलाई यादि रखजांइ ज़ुबान पियो हलाई मां चवई तो चुप करे वञ पंहिंजो ॾोह कबूल कर हींअर दाड़िलनि खे घर में पनाह ॾेई उन्हनि खे टुकुर खाराए तर में तो माण्हू अगवा कराए छोड़े भाड़नि जे ॻोठ में तो रही छा जीअं तुंहिंजे पीउ खे मारियोसीं ऐं जीअं तुंहिंजी भेण खे मारियोसीं उन्हनि खे तड़पाए मारियोसीं तोखे आसान मौत न मारींदासीं तोखे
मूंखे यकीन आहे तूं तोते वांगुरु ॿोलींदे या ख़बर आहे त शींहनि जा बचा शींह हूंदा आहिनि मां न शींहं रहण ॾींदुसि मां न शींहं रहण ॾींदुसि साहब ज़बान मां न डंडे मां कमु वठि डंडे मां राणा त पोइ आज़माए ॾिस Lakap ni ito!
परवरदिगार इन्हनि जो सिर्फ ॾोह एतिरो आहे त इन्हनि असां बुखियुनि खे मानी कराई मानीअ जे बदिले इन्हनि खे बहुत नसीब अथई। सरदार पुलिस ऐं चांडियो बि अचे थो त अॼु पोइ सुठो मौक़ो आहे अॼु चांडियो खे हिन पुलिस जे थिया आज़ाद कराईंदासीं आज़ाद कराईंदासीं। मेहरबानी करे इसने मुके पैसा वठी दे थोड़ो पैसा लितरणी मारे वठी वाह वाह यार तू अल्लाह जो कसम खंदा रहा है यार मुके पैसा मिली वेदा वारो कर जल्दी कर मुके पैसा आली वठी दे यार पैसा जाना तने चाला खुशाय रही से पैसा मारी लगी मन पैसा नहीं ला रही साहब पान सीढ़ी आवा पैसा दे हाथ रात
तो के पैसा न दादी वो बेईमान है असा रही सके तकलीफ नहीं ये तो भागन जे रही ताने रही सन के तकलीफ पैसा जरा दी बिया हाथ रही सत तो बने लाला तू तेवे रही सके पैसा रही सके पैसा यार पैसा मुझे वरी देस रही कदी तो जामिन ते है यार वाह रही से मुके पैसा न मिला न ओ पान दे खैर न समझ जाए वाला का अब ठीक है वजह मां बैठो है मां बैठो खुला करे दे तो यार लाला ओ लाला इधर आओ तुझा बेड़ा गर्क बाबा अट परे भाई मान मरवा ननुंडा खान शर्म कोन भी ने 5000 जो नोट बदो ले आया मा बदो पक्का पैसा मुझे शाम दे न मिला को खैर न ये ना रानी पक्की गला यार तुझे मारा पानी 5000 दे खुदा कोने लगा 5000 नोट है वही सारा तुम्हारे यार 50 रुपया तो कोने मोट पैसा गैर के पे यार रख दे उड़ा 5000 जो नोट ले लो मैं चलो ठीक है बकाया तो कितना पानी दे दो हां कुछ तुमको शाम तक पैसा पुजाई जाए ना तो के शाम तक पैसा हां भाई मेहरबानी वाह आज तो ऐसा जो ईद थी वाला का वाह
ललकार कजाए बदलो वठ जाए तू पंहिंजे खून जे कतरे कतरे जो बदलो वठ जाए तू पंहिंजे खून जे कतरे कतरे जो ओ चांडा भलो चांडा तोखे घाव मिलण ऐं इज़त ख़ातिर ज़ा मिलण भलो चांडा तोखे घाव मिलण ऐं इज़त ख़ातिर ज़ा मिलण तूं ॾाढ अॻियां तूफ़ान उथिजांइ जिंदो गैरत ते कुर्बान कजाए बदलो वठ जाए तू पंहिंजे खून जे कतरे कतरे जो बदलो वठ जाए तू पंहिंजे खून जे कतरे कतरे जो ओ चांडा ओ चांडा चांदे जी दीवानी चांदे जी दीवानी हाँ अदी सोड़ी अची वई क्या बाबू किथे आयो अकेली की नजर अची कम सा वयो आहे किडा कम सा वयो आहे बाबू जो कम सा वेवा हाँ वाह वाह चलो पाण ते कचहरी क्यों हलो मां तव्हांजो प्यार ॾिसी करे न मूंखे ख़ुशी थींदी आहे जॾहिं काश मुंहिंजो बि भाउ हुजे हा मां बि पंहिंजे भाउ सां घुमां हा मस्तियूं कयां सां शरारतूं कयां सां सच पुछी तव्हांजो प्यार ॾिसी करे न कॾहिं कॾहिं उदास बि थींदी आहियां उदास छो थींदी आहे पर वरी चवंदी आहियां न कंहिंजे प्यार खे ॾिसी करे न ख़ुशि थीजे तूं पंहिंजे भाउ सां हेॾो प्यार न कर छो त हिकु न हिकु ॾींहुं तुंहिंजी शादी थी वेंदी न दी पहिरियों मां पंहिंजे भाउ जी शादी कराईंदसि पोइ मां पंहिंजे कल्ह पंहिंजे भाउ जे हथनि जी मेहंदी वेंदी ॾिसंदसि कंहिंसां पीतो सां मूंसां माफ़ कजे मां पंहिंजे भाउ सां प्यार न कंदी आहियां मां ॿी कंहिंसां प्यार कंदी आहियां मां हुनजी इज़त कंदी आहियां जेके कुछ मूं पंजे कदम सां ॿुधो इहो सचो आहे हाँ मां ॿी कंहिंसां प्यार कंदी आहियां वो खुशकिस्मत केरु आहे उनजो नालो छा आहे ॿुधाए सोनी ॿुधाए वो कहिड़ा खुशकिस्मत जंहिंसां तूं मोहबत थी करे पई मां चांडे सां प्यार कंदी आहियां चांडे सां केॾी न खुशकिस्मत आहे हिकु गैरतमंद सां मोहबत करे सुनी मूं तोसां मोहबत कंदो आहियां ऐं कंदो अचां थो
पर मां तुझे प्यार में कॾहिं दीवार न थींदुसि, कॾहिं न थींदुसि, कॾहिं न थींदुसि। चांडिया, 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 चांडिया। न चांडिया, तोखे मां काॾे न वञण ॾींदसि। जे राह ते तूं वञे थो न वञ, खुदा जे वास्ते न वञ। तुझी मर्ज़ी आहे त जीजल मां ऐं पंहिंजी भेण ऐं बाबा जो लाश विसारे छॾियो। ईअं न थींदो चांडिया, तोखे 1000 प्यार भुलाइणो पवंदा। अॼु असां खां न सूबेदार बचंदो न वॾेरो बचंदो। रख जान जलोई अजरक जी तोखे पारत आप जे रस मन जी। रख जान जलोई अजरक जी तोखे पारत।
जमाल तुझो ही हशर कंहिं कयो आहे। बोतार जंहिं कम लाइ तूं असांखे मोकिलियो हुयो अॼु जेकॾहिं चांडियो न अचे हा त उहो कमु करे पोइ मोटां हा। पर बोतार हिकु वॾी अफ़सोसनाक ख़बर आहे, जुम्मो मारिजी वियो ऐं मां पाण जान बचाए वरी मुश्किल सां तो वटि पहुतो आहियां। चांडियो 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 चांडे चंगा ॾेई छॾियो। मां जेकॾहिं चांडे जी ज़िंदगी ज़हर न करे छॾी त मुंहिंजो नाम ददन खान न आहे। चांडे जोड़ो अशर कंदासीं जो जिंदगी भर यादि रखंदो। तूं वञणे कपड़ा वपड़ा मटाए पंहिंजा वञ। रोज़ रोज़ प्यू जी क़बर ते बीठो आहे। अरे वठोसि हिन खे बि प्यू सां गॾु सुम्हारियोसि। अरे वठोसि। तुझे पुत्र मुझे मारने के लिए मोकलिया मां। ये भी तुझे पुत्र है ना? तो इनके पाजी छाती जो खीरी प्यारे उतरा मां, इनके लोरी भी नहीं होते मां, इन्हें प्यार भी करनी होती मां, तो बाबू जी मां जो के अपने सूरज जो पैर में बच्चे चांडिया बस खामोश इसे दो तो चांदियो मां सा तो कर है
अफ़सोस तहां ॿिन्हिनि मां हिकिड़ो पुट बि मूंखे चांडे ॾियणो या न अलाह मां ॿियो छा घुरां अलाह को अम्मा हा शींहं जे शिकार जे लाइ ॿीहर अहिड़ा कुत्ता न मोकिलजांइ जमायती चुप अम्मा तू मुझी मां थी करे मुझी इज्जत के मिट्टी में मिला छॾियो खान जे हथन खान कौन बचंदे कौन बचंदे मां मौत बची तुझे कंध में तो कर वालो कमदार छांग छांग बदा कलंदर जो कसम दे कुटेस अदी जे करे तो मुके कलंदर जो कसम ॾिनो आहे न अॼु कमदार मुझे पेट में जाम मां हुनजे पेट में पर भॼ जाए न बदा भाव के माराए न तू हाणे कलंदर जो कसम ॾिनो आहे इंशाअल्लाह ताला हाणे घटि कोन खपस बस तू ॾिसेस मज़ो हाणे अद ब खुद होना था जेल में तू असल मुका कंध वार में जा अल्लाह तो चांडियो किथे आ जलाल चांडियो पी जी खबर दे वियो लगे तो ही चांडे ते हमलो है अचो अचो वाह जलाल वक्त पे पहुंचो
केरु आहे ख़बर न आहे असांजो कहिड़ो सॼा थींदो असांखे पुलिस जे घेरे में सफ़ाई सां बचाए वियो आहे अहिड़ो केरु आहे चांडिया असांजो त को सॼण ई न आहे ही काॾों सॼण आयो आहे साथी त असां सभई पाण में पूरा चांडिया जलाल सम्झ में असांखे कोन थो अचे त ही असांजी जान बचाइण वारो केरु फ़रिश्तो हुयो केरु फ़रिश्तो हुयो वाकई जेकॾहिं ही माण्हू असांखे मिली वञे त हथ चुभन छेड़ो वाकई चांडिया कि हयाती हूंदी त हिन जो अहसान लाहींदासीं हिन जा थोरा पूरा कंदा सूबेदार साहब चांडियो मुंहिंजे दिलि में आहे ॿुधा किथे आहे जलाल चांडियो जलाल मूंखे न आहे ख़बर तोखे न आहे ख़बर न तोखे न आहे ख़बर कीअं न आहे ख़बर तोखे न आहे ख़बर जलाल चांडियो तोखे पाण ॻोल्हींदो जिथे बि चांडियो तोखे ॾिठो उते ई दफ़न करे छॾींदो तूं चांडियो ॿुधाईंदे वठी हलो न चांडे जी नज़र एतिरी कमज़ोर न आहे ही हथ मर्द जो न छोकिरी जो आहे छोकिरी चरी छोकिरी चांडियो जो रस्तो छॾे ॾे चांडिया तुझी नज़र मुझे प्यार ते छो नथी पए चांडियो जे दिल में प्यार रुगो इंतकाम इंतकाम सां भरियल ही चांडियो प्यार जी चांडिया जे इंसान जे दिल में प्यार न है वो इंसान न बल्कि हैवान है प्यार कयो पंहिंजी पाक धरती पंहिंजी जीजल मां सां लतीफ़ सरकार जी नगरीअ सां कलंदर शाहबाज सां पंहिंजी सिंध सां चांडीअ जी ज़िंदगी में कुझु न आहे रुगो इंतकाम मौत चांडियो दिल बर मुंहिंजो
जो ना यादी वो दिए क्यों खोले क्यों खोल मादा है अब न सुधी जा चरी अब चरिया न बाहर निकल!